अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां औरंगजेब सागर, अमी ॾिसी रहिया आहियो जीवन न्यूज़। जी असांजी अॼु स्टूडियो में जेकी शख़्सियत मौजूदु आहे उनजो तालुक़ु एसटीपी सां आहे। पाण डिस्ट्रिक्ट घोटकी जा जेके प्रेसिडेंट आहिनि, सो इन्हनि जेके असांजे अॼु स्टूडियो में मौजूदु आहिनि तन खे असीं भले चऊं था। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम भाई। सभ खां पहिरें मां तव्हांखां इहो सवाल कंदुसि त असांजी सिंध में जेकी असांजी ईअं सम्झि जीअण जो हिकिड़ो सहारो आहे ऐं असांजी सिंध जी सूंहं आहे ऐं जंहिंखे असां सिंधु दरिया चवंदा आहियूं, उन मां गैर कानूनी तौर ते छी जेके कैनाल कढिया पिया वञनि, उनजे हवाले सां एसटीपी जो कहिड़ो किरदारु आहे ऐं उहे छा पिया कनि ऐं पंहिंजो जेको आहे तव्हां मुकमिल हवालो जेको असांखे ॿुधाईंदा जीअं असां नाज़रीन ताईं पहुचाए सघूं। जी वॾी महिरबानी। सभ खां पहिरें जीवन न्यूज़ जी समूरी टीम जा असां थोरा आहियूं जिन असांखे मदू कयो। सो सॼी सिंध जे अंदरि तव्हां ख़बर आहे त सिंध असांजी माउ सिंधू में साह एसटीपी पारां सॼी सिंध जे अंदरि सभ खां पहिरें एसटीपी चेयरमैन मोहतरम डॉक्टर कादर मुक्सी साहब ऐलान कयो त सिंधु दरिया ते जेके 6 कैनाल ठहनि था पिया इंतिहाई ख़तरनाक आहिनि ऐं सिंध जूं सॼियूं ज़मीनूं बंजर थी वेंदियूं। सिंध जो जेको समुंड आहे जंहिंमें मिठे पाणी जी छोड़ जी ज़रूरत आहे उहो ख़तरनाक सूरत अख़्तियार कयो वेंदो आहे। हज़ार एकड़ अॻे बि ॻाल्हाए चुको आहे या वधीक जेको आहे असांजी ज़मीन तबाह कंदो, असांजा ॻोठ तबाह कंदो। सो उन हवाले सां हुन पंहिंजी हिकिड़ी तहरीक जो ऐलान कयो जंहिंमें असीं बबुरलो बाईपास ते धरणो लॻायोसीं जंहिंमें सभु रोड रस्ता बंदि कया विया जेके पंजाब तरफ़ वेंदड़ हुआ। उनखां पोइ डॉक्टर साहिबु ऐलान कयो सकरन बाईपास असां बंदि कयोसीं ऐं हैदराबाद में ऐलान थियो हैदराबाद बाईपास थी जंहिंमें हज़ारनि जी तादाद माण्हू गॾु थिया। उनखां पोइ जेकी जदोजहद जो ऐलान थियो उहा गवर्नर हाउस कराची जे ॿाहिरियां असां वॾे में वॾो इज्तिमा थियो, हिकिड़ो एहतजाज थियो जंहिंमें चेयरमैन साहिबु हुन में ख़िताबु कयो ऐं आईंदा जो शेड्यूल ॾिनो वियो जंहिंमें असीं 18 तारीख़ ते सॼी सिंध जे अंदरि शटर बंदि हड़ताल कईसीं ऐं सॼी सिंध मुकमल बंदि हुई। सो उन हवाले सां असीं वरी चेयरमैन साहिबु 40 ॾींहंनि जो हिकिड़ो दौरो कयो जंहिंमें सभिनी शहरनि जे अंदरि हिकिड़ी हलचल हलाई, हिकिड़ी तहरीक हुई सुजागी मुहिम जंहिंमें शहर जे हर चौराहे ते वञी करे उन्हनि ऐलान कयो थी जेके कैनाल आहिनि असांजे लाइ इंतिहाई ख़तरनाक आहिनि। 50-65 लख एकड़ ज़मीन पंहिंजी आबाद करे असांजी ज़मीन खे तबाह करण जी कोशिशि करे त वञी करे सिंधु दरिया ते को बि कैनाल क़बूल न आहे। असांजी कामयाबी स्ट्रगल हुई। घणी कंदासीं पर पाण जो जेको हिकिड़ो बुनियादी मक़सदु इहो आहे त आख़िर सिंध सां इहो सलूक कयो छो पियो वञे। कॾहिं जज़ीरनि जी ॻाल्हि थींदी आहे, कॾहिं असांजे सिंध जा जेके मदनी वसियत आहिनि उन्हनि ते धाड़ा हयो वेंदो आहे, कॾहिं कैनाल कढिया वेंदा आहिनि। इन्हनि में एसटीपी जो कहिड़ो किरदारु आहे, उहो कहिड़ो किरदारु अदा करे पई। इन हवाले सां ख़ासि तौर ते मां चवंदुसि त डिस्ट्रिक्ट घोटकी जा तव्हांजो तालुक़ु आहे एसटीपी सां, त तव्हांजी डिस्ट्रिक्ट घोटकी इन में कहिड़ो किरदारु करे पई, इन हवाले सां बि कुझु असांखे आगाही कयो। ॾिसो सॼी सिंध जे अंदरि जेको आहे सो तमामु वॾी हिकिड़ी एसटीपी स्ट्रगल हले पई कैनल सां। सिंध समूरी सोन आहे ऐं जिते जिते मैदनियात हूंदी आहे, जिते जिते पाणी हूंदो आहे, जिते ज़रायत तमामु बहितर हूंदी आहे उते सभिनि जूं नज़रूं हूंदियूं आहिनि। अहिड़े नमूने सां सिंध जेको आहे सो पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ी रीढ़ वारी हॾी रखे थी पई। सिंध आहे त पाकिस्तान आहे, असीं पाकिस्तान में रही करे या ॻाल्हि कयूं था पिया त सिंध सां ॿ अखिया ई न कयूं वञे। सिंध तव्हांजो हिसो आहे ऐं सिंध ई जेको आहे सो सभिनि खे पाले थी पई। इन हवाले सां हुन जूं नज़रूं हूंदियूं आहिनि सिंध जे मथां त जेके मैदनियात आहे, जेके जज़ाइर आहिनि उन ते असां क़ाबिज़ थी करे सॼो जो सॼो हिसो असां खणी वञूं। सो इन हवाले सां असीं मरकज़ तरफ़ां जेके सॾ थियनि था पिया असां उन में भरपूर शिरकत कयूं था पिया, असां उन एहतजाज में शिरकत कयूं था पिया। ऐं हाणे जॾहिं सॾ थियो ज़िले घोटकी जे अंदरि असीं दरिया ते वञी करे दरिया खे भेटा पेश कईसीं, असीं स्ट्राइक कईसीं, असीं जेको आहे सो शटरबंद हड़ताल कईसीं ऐं असां 12 तारीख़ ते सॼे फितारो हड़ताल कंदासीं। असांजे सीनियर वाइस चेयरमैन मोहतरम जाम अब्दुल फताह साहब जो शिरकत कंदा, गुलज़ार सुमरो जेको असांजो वाइस चेयरमैन साहिबु आहिनि उहे शिरकत कंदा। ऐं असीं उमेदु कयूं था पए थो जे आवाम मां तो हज़ारनि जी तादाद में 12 तारीख़ ते नेशनल हाईवे ॾेरकी में पहुची करे असां सां बदी जो सबूत ॾियनि। इहे जेके बि कैनाल दरिया जे मथां ठाहिनि था पिया उनखे रद्द कंदा। ॻाल्हि जॾहिं कंदा आहियूं सिंध जे हक़नि जी त जेके असल असांजा सिंधी आहिनि ऐं उहे ई तक़रीबन आराम में हूंदा आहिनि ऐं निंड में हूंदा आहिनि ऐं तव्हांजे सॾ खे लपैक तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में एॾो ॾिजे त 50% बि टर्न आउट घटि हूंदो आहे जलसनि में या पंहिंजे हक़नि जे वसण जा। त का अहिड़ी शइ कोशिशि कयो था जीअं अवामी में सुजाॻी अचे ऐं पंहिंजे हक़नि खे सुञाणे सघनि ऐं पंहिंजे हक़ वठण जी ताक़त रखनि या उनखे सम्झण जी का सघ अचे, ग़ुलामी वारे दौर खां निकिरी उहो पंहिंजे हक़नि खे सुञाणनि। का अहिड़ी शइ माना एसटीपी का करे पई इन मुताबिक़ तव्हां छा चवंदव? ॾिसो ही जेके बि
ग़रीब मिडिल क्लास ऐं हेठियों तबिको आहे ही जेको बि शोर आयो आहे जेकी बि स्ट्रगल थी आहे उहा हमेशह हेठि तबिके कई आहे ऐं अॼु तव्हां ॾिसो पिया त सॼी सिंध जे अंदरि औरतूं नंढड़ा ॿार शागिर्द सभु जेके निकिता बीठा आहिनि थिया उहो STP जो ॾिनल शऊर आहे जेके अॼु तव्हांखे रोडनि रस्तनि ते निकिरनि था पिया बाक़ी हाणे ॿ मां ॿेर घुराइण त असां सम्झूं था पिया जागीरदार या चूंडियल नुमाइंदा असां सां गॾु पींदा उहो क़तन कोन पींदा हीअ जेकी स्ट्रगल हमेशह सिंध जे अंदरि रही आहे उहो हेठि तबिके कई आहे ऐं हेठि तबिको हमेशह पंहिंजी कामयाबी ऐं क़ाबिलियत खां सिंध खे सुरो रखियो आहे मां ॻाल्हि चवंदुसि जॾहिं असां हुकूमतनि खे वोट ॾेई जॾहिं हू वेंदी आहिनि आइवाननि में त उहे ई सिंध दुश्मन पॉलिसियूं कंदा आहिनि सो इन जे लाइ तव्हां छा चवंदा हुए त असां कहिड़नि माण्हुनि खे वोट ॾेई अॻिते आनिजे ऐं कहिड़े नमूने सां असां उन्हनि खे असल तरफ़ जेकी सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कनि पिया उन्हनि खे वोट ॾियनि ऐं असां आवाम खे कहिड़े नमूने सां सुजाॻ करे सघूं इन हवाले सां छा चवंदा ॾिसो तव्हां चवंदा आहिनि त आज़माइल खे सदाईं आज़माइल चङी ॻाल्हि कोन्हे सो माण्हुनि चाहियो पिए त नेमल बदल पार्टियूं अचनि नेमल बदल अचे असां हुनखे वोट ॾियूं असां सॼी सिंध जे अंदरि STP ऐं ॿिया कॉम्पर्स पार्टियूं बीठियूं सो उन हवाले सां असां जॾहिं जाम साहिब खे ॾेरकी जे तख़्त ते PSG असां बीहारियोसीं सुठो तमामु मुक़ाबिलो थियो ऐं जेके बि हेठे क्लास जा माण्हू आहे असां सां गॾु बीठा असांखे वोट कयो आहिनि बाक़ी जागीरदारी सिस्टम आहे उन में जेके जेके उन जूं पंहिंजूं यूसियूं ठहियल आहिनि हिकिड़ियूं तक ठहियल आहिनि उहे इन बुनियाद ते ठहियल आहिनि त उन जा पंहिंजा माण्हू मुक़ररु थियल आहिनि ऐं उनजो वोटिंग दाख़िल थियल आहे असीं चऊं था पिया त इलेक्ट्रिक इलेक्शन थिए जंहिंमें बायोमेट्रिक ज़रिए थंब ज़रिए जेको वोट थिए त पोइ हर कंहिं खे पाणे ख़बर पइजी वेंदी जी बिल्कुलु तव्हां सही चयो त असांजे मैंडेट खे चुरायो वेंदो आहे जॾहिं आवाम वोट कंदी आहे पर वोट वरी उहो नोट ज़रिए विकिजी वेंदो आहे सो उन मां मां इहो तव्हांखे चवंदुसि बल्कि इहो सवाल कंदुसि त तव्हां अवाम जे लाइ ख़ासि तौर ते जेकी असांजी सिंध जी अवाम जे लाइ कहिड़ो पैगाम ॾींदा हुए ऐं असांजे जीवन न्यूज़ जे ॾिसंदड़ नाज़रीन खे कहिड़ो पैगाम ॾींदा हुए ऐं उहो पंहिंजे हक़नि खे कीअं सुञाणनि ऐं उन जे लाइ कोई ख़ासि पैगाम जेको अवाम ॾियणु चाहियो जी बिल्कुलु असां इन जीवन न्यूज़ जे थ्रू सॼी सिंध जे बाशूर माण्हुनि खे इहो पैगाम ॾियूं था पिया त इन वक़्तु सिंध जे मथां इंतिहाई ॾुखी सूरतियल आहे इन वक़्तु मुतहिद थियण जो वक़्तु आहे ऐं गॾिजी करे जेके बि सिंध जे मथां सिंध दुश्मन अनासिर असांजे मथां साज़िशूं कनि था पिया उनखे रद्द करण जो हिकिड़ो जेको आहे टाइम आहे इन करे अचो सभु गॾिजी करे हिकु थियूं ऐं इन्हनि जेके बि सिंध दुश्मन मनसूबा हिनखे रद्द कयूं जी नाज़रीन तव्हां जेके असांजे स्टूडियो में मौजूदु शख़्सियत हुई उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं ऐं तव्हां ॿुधी ऐं जेकॾहिं तव्हांखे असांजी जीवन न्यूज़ जा न्यूज़ ऐं प्रोग्राम जेकॾहिं पसंदि अचनि त पोइ असांजे पेज खे असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कयो पेज खे लाइक कयो फॉलो कयो ऐं पोस्टनि खे शेयर कंदा कयो जीअं असांजो पैगाम घणनि दोस्तनि ते पहुची सघे वॾी महिरबानी पंहिंजी क़ीमती टाइम ॾियण जे लाइ नाज़रीन इन सां गॾु असांजो प्रोग्राम ख़तमु थियो वरी ॿिए प्रोग्राम में कंहिं ॿी शख़्सियत सां असां गॾु हूंदासीं तेसीं ताईं पंहिंजी महिरबानी औरंगज़ेब सागर खे ॾींदा इजाज़त अल्लाह भाई